ज़ाती मुफ़ादनि खां मथां थी मुल्की मुफ़ादनि लाइ सोचणो पवंदो। चैलेंजिस ऐं मसइलनि खे सम्झी अॻिते वधणो पवंदो। कराची जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वापारी बिरादरी खे ख़िताब। वज़ीर आज़म मईशत जी बहितरी लाइ कराची जे वापारियुनि खे किरदारु अदा करण ते ज़ोर ॾींदे चयो त मईशत में वापारी बिरादरी जो अहम किरदारु आहे। मुल्क में हक़ीक़ी सनअती तरक़ी चाहियूं था। ज़ाती पसंदि ऐं नापसंदि खे विसारे मुल्की तरक़ी लाइ सोचणो पवंदो ऐं सभु गॾिजी मुल्क खे ॾुखियाईनि मां कढी सघूं था। कादिरपुर भरिसां धाड़ेल मारण जे पलांद में हथियारबंदनि जो पुलिस पिकेट ते हमलो। हिकु पुलिस एहलकार शहीद, 2 एहलकार अगवा। आंदर सुंदराणी थाणे जी हद में OGDCL बंद भरिसां पुलिस पिकेट नंबर 5 ते धाड़ेलनि हमलो करे फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि हिकु पुलिस एहलकार शाह अली सियाल शहीद थी वियो। हथियारबंदनि ॿिनि एहलकारनि मोहम्मद खान काबोल ऐं कैसर करोड़ो खे अगवा करे विया। इतला मिलण ते DIG सखर ऐं SSP घोटकी पुलिस ऐं रेंजर्स नफ़री साण करे पुलिस पिकेट ते पहुची वियो। कादिरपुर भरिसां धाड़ेलनि ऐं पुलिस विच में मुक़ाबलो। हिकु फायरिंग जी ॾेवट में हिकु ॾोहारी मारिजी वियो। हिकु ज़ख़्मी। पुलिस मूजिबि काटपुल ते धाड़ेलनि मुक़ाबलो थियो। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप कशमोर जे इलाइक़े गबलो वासी अमानुल्ला उर्फ़ अमनू संदराणी तौर थी आहे। चक भरिसां बचल भयो थाणे जी हद मां हथियारबंदनि खां 4 ॻोठाणा अगवा। हथियारबंद सामण जतोई, अब्दुल समद, मौला बख्श कुर्सी जतोई ऐं अब्दुल रहीम महर खे अगवा करे विया। 4 ॻोठाणनि जे अगवा वारे इतला ते शिकारपुर पुलिस में धरचलो मची वियो। बचल भयो पुलिस पारां 4 ॻोठाणनि जे अगवा जी तस्दीक। अगवा थियलनि जो अंग 6 थी वियो। जुंगल भरिसां रक्षा ड्राइवर अगवा। पुलिस पारां ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद मग़वी खे बाज़ियाब करण जी दावा। हथियारबंद नसीर शाख वासी रक्षा ड्राइवर बाबू पहोड़ खे अगवा करे विया। इतला ते पुलिस हथियारबंदनि जो पीछो करे दोदाइकी वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद मग़वी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिबि जुंगल मच्छू उर्फ़ अब्दुल्लाह बंगलानी कंहिं पुलिस वटि क़ैद पंहिंजा माण्हू आज़ाद करण लाइ नौजवान खे अगवा कयो हो। मैंडेट जो एहतराम कंदे गॾिजी कमु कंदासीं। अवाम जा मसइला हल करण लाइ कोशिशि कई वेंदी। सूबनि जे वफ़ाक़ सां हम आहंगी हुजणु घुरिजे। मुआशी इस्तेहकाम लाइ वफ़ाक़ ऐं सूबनि में तालुक़ मज़बूत करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वज़ीर आला हाउस कराची में इजलास खे ख़िताब। चयाईं सूबनि जे तरक़ी पाकिस्तान जी तरक़ी आहे। थी सघे थो त कुझु फ़ैसिला खेनि न वणनि पर अवाम लाइ करणा पवंदा। इत्तेहादी हुकूमत आहे पर हू पहिरियां खां वधीक कमु कंदा।